Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. शहदाद कोट ऐं कुबो सईद खान तालकनि में पाणी जी हथरादू खोट खिलाफ़ डीसी कंबर ऑफिस आॾो धरणो। आबादगारनि समेत सियासी समाजी क़ौमपरस्त ऐं मज़हबी अॻुवाणनि समेत वापारियुनि जी वॾे अंग में शिरकत। मुज़फ़र बिरोही, नाहिद खावड़, गेबी खान मुगेरी, हुबदार मीरजत ऐं हयातुनि जी अॻुवाणी में सवेई गाॾियुनि जे काफ़िले जी सूरत में शहदाद कोट ऐं कुबे सईद खान खां 3 किलोमीटर मार्च करे डीसी ऑफिस कंबर आॾो धरणो हंयो वियो। धरणो हणी पाणी जी हथरादू खोट खिलाफ़ भरिया ॾींदड़ नारा। अॻुवाणनि चयो आहे त सैफला कैनाल मां निकिरंदड़ समूरनि शाखुनि ऐं वाहन में पाणी जो हथरादू बुरहान पैदा करे माशी कंगाल बणायो वियो आहे। फौरी तौर ते हथरादू पाणी जी खोट ख़तमु करे नाहिल ऐं करप्ट आपाशी अमलदारनि खे हटाइण जो मुतालबो। वारहे बेराम जोई ऐं कॾियारू में बि पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा ऐं धरणा। आबादगार अॻुवाणनि चयो आहे त सिंधु दरिया में नंढी ॿोॾि डिगलियर आहे। हथरादू पाणी जी खोट पैदा करे माशी क़त्लेआम बंदि कयो वञे। चाहियूं था त वफ़ाक़ी हुकूमत सां लाॻापा बहितर रहनि। माज़ी जो तजुर्बो इंतहाई ख़राबु रहियो आहे। हमेशह नेब ऐं ॿियनि इदारनि खे इस्तेमालु कयो वियो आहे। नेब या ॿियनि इदारनि में सियासी मुदाख़लत न थियणु घुरिजे। नेब खे ख़तमु करण जी का ॻाल्हि न आहे। नेब जा अख़्तियार तब्दील थी चुका आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त गुज़िरियल ॾींहुं कराची में पेश आयल हादसे ते ॾुख पतो। शरपसंदनि 7 डंपर साड़े छॾिया। डंपर्स मालिकनि सां मुआइदो कयो वियो आहे त ईंदड़ 15 ॾींहंनि में हू गाॾियुनि में कैमराऊं लॻाईंदा। मुआइदे ते अमल न कयो वियो त गाॾियूं हलाइण न ॾींदासीं। वॾे वज़ीर चयो आहे त मंशात ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे। गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। साथ ॾियो, मंशात ख़तमु करे छॾींदासीं। घणा पीटीआई जा एमएलए कुझु डिस्क्वालीफाई थी विया आहिनि, कुझु शायदि डिस्क्वालीफाई थियनि त बाक़ी जेके बचंदा जेके डिस्क्वालीफाई न थींदा उन मां कुझु फॉर्वड ब्लॉक ठहंदो ऐं उहे शायदि 27वीं तरमीम खे सपोर्ट बि कनि। त ज़ुल्फ़िकार जूनियर जेको आहे मूंखे साहब जो सही वारिस आहे ऐं मूंखे लॻे थो त पब्लिक ज़ुल्फ़िकार जूनियर खे चाहे थी। सिंध जी जेका सूरत हाल आहे मजबूरी उन में कंहिं बि हिकिड़ी पार्टी जे वस जी ॻाल्हि कोन्हे। उन्हनि खे गॾिजी सॼी हिकिड़ी जिदोजहद करणी पवंदी ऐं इलेक्शन में हिक ॿिए सां एडजस्टमेंट करे सीटुनि ते मुक़ाबिलो करणो पवंदो पीपल्स पार्टी सां। जीअं पीपल्स पार्टी खां बि जान छुटे, सिंध जी आवाम जी बि जान छुटे, जेका बेज़ार थी चुकी आहे। सफ़ा माण्हू अञा सफ़ा बेज़ार आहिनि। त अगरि फ्री एंड फेयर इलेक्शन थिए त पाकिस्तान पीपल्स पार्टी 30 सैकड़े खां वधीक सीटूं सिंध में कोन। तहरीक इंसाफ़ जा घणा माण्हू असेंबली मेंबर नाइल थी विया आहिनि। अञा वधीक थींदा। जेके मेंबर नाइल थींदा उन्हनि जो फॉरवर्ड ब्लॉक ठहंदो ऐं उहे 27वीं आइनी तरमीम जी हिमायत कंदा। NPP सरबराह मुर्तज़ा जतोई जूं नौशरो फिरोज़ में अदालत पहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा जतोई चयो त अवाम जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो खे चाहे थो। पीपल्स पार्टी खे का बि हिकु पार्टी मुंहुं नथी ॾेई सघे। समूरनि पार्टियुनि खे इलेक्शन में सीट एडजस्टमेंट करे पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो करणो पवंदो। माण्हू हिन वक़्तु बेज़ार आहिनि। साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन थी त पीपल्स पार्टी 30 सीट्स बि न कटे सघंदी। पुलिस ते हमले ऐं मोरो वाक़े बाबति केसिस जी नौशरो फिरोज़ जी अदालत में ॿुधणी। जतोई ॿाहिरि पेश। ATC जो जज मोकल ते हुजण सबबि ॿुधणी 16 अगस्त ताईं मुलतवी। एडिशनल सेशन जज जी अदालत पुलिस हमले केस बाबति ॿुधणी 27 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। नई दिल्ली में भारतीय अपोज़िशन लीडर राहुल गांधी ऐं प्रियंका गांधी गिरफ़्तार। भारतीय मीडिया रिपोर्ट्स मूजिबि राहुल गांधी 300 अपोज़िशन मेंबर्स सां गॾिजी पार्लियामेंट हाउस खां इलेक्शन कमीशन तरफ़ मार्च करे रहियो हो। राहुल गांधी चयो आहे त हीउ वेड़ सियासी न आहे पर आइन जी बचाइण जे लाइ आहे। हीउ वेड़ हिकु माण्हू हिकु वोट जे असूल जे लाइ अहम आहे। असां साफ़ ऐं शफ़ाफ़ वोटर लिस्ट चाहियूं था। वोटनि जी चोरी सॼी भारत जे साम्हूं वाइकी थी वई आहे। पुलिस मुज़ाहिरे दौरान राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय रावत समेत ॿियनि केतिरनि ई अपोज़िशन जे मेंबर्स खे गिरफ़्तार करे वरितो। अपोज़िशन पार्टियुनि जो एहतजाज। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी स्ट्रेटेजिक क़यादत न रुगो पाक भारत पर दुनिया में खोड़ जंगियूं रोक रहियूं आहिनि। भारत अञा बि खिते में अदम इस्तेहकाम पैदा करण जे होड़ ते क़ाइमु आहे। पाकिस्तान वाज़े करे चुको आहे त भारत जे कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर जूं अमेरिका में पाकिस्तानी कम्यूनिटी खे ख़िताब। फील्ड मार्शल चयो त परॾे में तरसियल पाकिस्तानी ब्रेन ट्रेन न पर ब्रेन गेन आहिनि। उहे इज़त ऐं वक़ार जो सरचश्मो आहिनि। भारत सां पाण खे विश्वा गुरु तौरु पेश करणु घुरे थो पर अमली तौरु अहिड़ो कुझु न आहे। भारतीय ॻुझे इदारे जी ट्रांसनेशनल दहशतगर्द सरगर्मियुनि में शमूलियत आलमी सतह ते घटिती जो कारण आहे। ताज़ो भारत पारां शर्मनाक बहाननि सां अगराई कई वई। भारत
पाकिस्तान की खुदमुख्तियारी की संगीन भञकड़ी कंदे मासूम शहरन के निशानो बणायो। भारतीय अगराई खिते के एक खतरनाक जंग के कंधीअ ते पहुचायो। कंहिं बि ग़लती जे करे बेतरफ़ो टकराव तमाम वॾी ग़लती हो। पाकिस्तान इश्तियाल अंगेज़ी जो पुरज़म ऐं भरपूर जवाब ॾिनो। पाक भारत छिकताण रोकण ते ट्रम्प जा थो रहता आहियूं। कराची में डंपर जे टकर दौरान भेण भाउ जे फौत थियण वारे वाक़े जी जांच ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कमेटी क़ाइमु। DIG ओलह इरफान बलोच जांच कमेटी जो सरबराह मुक़ररु। SSP सेंट्रल ज़ीशाल शफ़ीक सिद्दीकी, SSP ओलह तारिक इलाही मस्तोई कमेटी जा मेंबर, SP इन्वेस्टिगेशन अनम तजमल खे बे कमेटी में शामिल कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं राशिद मिनास रोड ते डंपर मोटरसाइकिल सवारनि खे चिबाटे छॾियो हो, जंहिंजे नतीजे में 22 वरनि जी नारी ऐं सदस्य 14 वरनि जो भाउ फौत थी विया हुआ। वाक़े बाद मछरियल माण्हुनि 7 डंपर्स खे बाहि ॾेई डंपर ड्राइवर खे तशदुद बाद पुलिस हवाले कयो वियो हो। सिंध समेत सॼे मुल्क में अक़लियतनि जो ॾियारो मल्हाए पियो वञे। अक़लियतनि सां यकशती तौरु सिंध असेंबली जे पुराणी ऐं तारीख़ी असेंबली हाल में इजलास ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह जी शिरकत डिप्टी स्पीकर नवीद इंथोनी पारां ठराव पेश कयो वियो। इलाइक़े लतीफ़ जे 282 ऐं उर्स जो अॼु आख़िरी ॾींहुं। सजादा नशीन सैद मुस्तफ़ा हुसैन शाह लतीफ़ी पारां हाल दाग़नि जी रस्म अदा करे मुरीदनि खे दीदार करायो। अमन जी बहाली लाइ दुआ घुरी वई। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं वॾो वज़ीर मुराद अली शाह जो भिटशाह पचंदा मज़ार ते हाज़िरी भरण बाद लतीफ़ अवार्ड विराईंदा। राग रंग जी महफ़िल में रजब फ़क़ीर, मांझी फ़क़ीर, सैफ समेजो, शनी लाली ऐं ॿियनि फ़नकारनि पारां सुरनि जी वर्खा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार मां काज़ी राबेल। हेडलाइंस में ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।